के सेशन सां आऊं आहियां तव्हांजो दोस्त कुर्बान अली मरी। अॼु असांजो मेन टॉपिक आहे सेल। अगरि सेल जी ॻाल्हि कजे त पोइ सेल ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि जानवरनि जा सेल, ॿिया हूंदा आहिनि ॿूटनि जा सेल। अगरि जानवरनि जी सेल जी ॻाल्हि कई वञे त पोइ उनजो जेको मेन स्ट्रक्चर हूंदो आहे उहो गोल शेप जो हूंदो आहे। हाणे सभिनी खां पहिरीं असीं सम्झंदा हलूं त सेल मिली करे ओॼा यानी टिश्यूज़ ठहींदा आहिनि। बेसिक यूनिट ऑफ लाइफ इज़ कॉल्ड द सेल। सेल ज़िंदगी जो बुनियादी एको आहे। हर शइ सेल जो ठहियलु आहे। सेल खां सवाइ ज़िंदगी नामुमकिन आहे। सेल गॾिजी करे छा ठाहींदा आहिनि? मिसाल तौरु हिकिड़ो सेल आहे, ॿ टे सेल जेके आहिनि से गॾिजी उहे टिश्यूज़ ठाहींदा आहिनि। जेके गोश्त जा टुकड़ा हूंदा आहिनि उहे ठाहींदा आहिनि। उहे टिश्यूज़ गॾिजी करे ऑर्गन ठाहींदा आहिनि। ऑर्गन मतिलबु को उज़वो, मिसाल तौरु कनु थी वियो, नकु थी वियो या को ॿियो ऑर्गन थी वियो। उहे ऑर्गन मिली करे सिस्टम ठाहींदा आहिनि। उहे सिस्टम छा हूंदा आहिनि? मिसाल तौरु हाज़मे जो सिरिश्तो यानी हाज़मे जेको आहे सो डाइजेस्टिव सिस्टम, या पोइ जेको आहे सो उन खां अलावा नेकाल जो सिरिश्तो ऐं अहिड़ा जेके बि सिरिश्ता, रत जे दौरे जो सिरिश्तो, अहिड़ा सिरिश्ता ठाहींदा आहिनि। ऐं उहे सिस्टम्स मिली करे जेके आहिनि से उहे मुकमिल जानदार ठाहींदा आहिनि। छा? मुकमिल जानदार। पोइ उहो डॉग बि थी सघे थो, कुतो बि थी सघे थो, इंसान बि थी सघे थो, या कुझु बि थी सघे थो। हाणे असां ॻाल्हि कयूं सेल जी। पहिरीं बेसिक यूनिट ऑफ लाइफ त आहे। छा आहे बेसिक यूनिट ऑफ लाइफ? हाँ, सेल जे अंदरि छा हूंदा आहिनि? सेल जे अंदरि मुख़्तलिफ़ ऑर्गन्स हूंदा आहिनि। उन्हनि ऑर्गेनिज़म्स, उन्हनि खे चइबो आहे ऑर्गेनल्स। उन्हनि खे असीं चवंदा आहियूं माइटोकॉन्ड्रिया। मिसाल तौरु थी वियो राइबोसोम्स थी वियो, उन खां पोइ साइटोप्लाज़म थी वियो। हाणे हीअ आहे मर्कज़। मर्कज़ छा कंदो आहे? हीअ सेल जो दिमाग़ु हूंदो आहे। छा हूंदो आहे? हीअ सेल जो दिमाग़ु हूंदो आहे। सेल जे कमनि कारनि खे केरु कंट्रोल कंदो आहे? इहो मर्कज़ कंट्रोल कंदो आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते हूंदो आहे माइटोकॉन्ड्रिया। हिन खे चवंदा आहिनि पावर हाउस ऑफ सेल। हाणे माइटोकॉन्ड्रिया छा आहे? सेल खे एनर्जी ॾींदो आहे। हीअ छा कंदो आहे? सेल खे एनर्जी यानी ताक़त ॾींदो आहे। बाबा सेल खे केतिरी ताक़त जी ज़रूरत आहे इहो माइटोकॉन्ड्रिया डिसाइड कंदो। इहो पावर हाउस ऑफ सेल आहे। इहो MCQs में हमेशह ईंदो आहे, टेस्टनि जे क्वेश्चननि में हमेशह हूंदो आहे। ॿियो आहे साइटोप्लाज़म। साइटोप्लाज़म जेको आहे सो उहो पनियाठी जुज़ो आहे। हीअ हिते पनियाठ जेका जेली टाइप मौजूदु हूंदी आहे उहो साइटोप्लाज़म हूंदो आहे। हीअ 70 खां 90% सेल जे अंदरि मौजूदु हूंदो आहे। उन खां पोइ हाणे जेकॾहिं ॻाल्हि कजे साइटोप्लाज़म जी टुटण खे छा चइबो आहे? साइटोकाइनेसिस चइबो आहे। साइटोप्लाज़म जी टुटण खे, साइटोप्लाज़म जी टुटण खे यानी विरासत खे साइटोकाइनेसिस चइबो आहे। साइटोकाइनेसिस चइबो आहे। हाणे इहो सेल इन्हनि पार्टिकल्स नंढनि जो ठहियलु आहे, इन्हनि नंढनि शयुनि जो ठहियलु आहे। हाणे अगरि ॻाल्हि कजे राइबोसोम्स जो, त हीअ राइबोसोम्स हूंदा आहिनि, हीअ प्रोटीन्स जा खज़ाना हूंदा आहिनि। फैक्ट्रीज़ ऑफ प्रोटीन हूंदा आहिनि। फैक्ट्रीज़ ऑफ प्रोटीन हूंदा आहिनि। ऐं हीअ छा कंदा आहिनि? प्रोटीन ठाहींदा आहिनि। ऐं प्रोटीन जेके हूंदा आहिनि उहे प्रोटीन छा जा ठहियलु हूंदा आहिनि? उहे प्रोटीन सभु अमाइनो एसिड्स जा ठहियलु हूंदा आहिनि। कंहिंजा? अमाइनो एसिड्स जा ठहियलु हूंदा आहिनि। अमाइनो एसिड्स जा चेन गॾिजी करे छा ठाहींदा आहिनि? प्रोटीन ठाहींदा आहिनि। मुख़्तलिफ़ चेन गॾिजी करे। हाणे इन्हनि में प्रोटीन जा बि टाइप आहिनि। प्रोटीन में जीअं अमाइनो एसिड अगरि लीनियर में आहिनि त उहा प्राइमरी स्ट्रक्चर आहे। अगरि हू डबल में आहिनि त अहिड़े क़िस्म सां जेको आहे सो टाइप्स ऑफ प्रोटीन जी अगरि ॻाल्हि कजे त पोइ पहिरियों आहे लीनियर टाइप। लीनियर टाइप में जेके अमाइनो एसिड हूंदा उहे लीनियर शेप्ड में हूंदा, लिंक हूंदा। ॿियो हूंदो आहे सेकेंडरी। सेकेंडरी में हीअ जेका लीनियर न हूंदो आहे, हिन में 2 डायमेंशनल हूंदो आहे। छा हूंदो आहे? 2 डायमेंशनल हूंदो आहे। ॿियो आहे टर्शरी। टर्शरी जो मतिलबु आहे 3 डायमेंशनल। पोइ इहे प्रोटीन्स जा टाइप्स हूंदा आहिनि। हाणे असां ॻाल्हि कई आहे सेल जी, त हीअ बेसिक यूनिट ऑफ लाइफ आहे। हीअ हिन में मर्कज़ सेल जो दिमाग़ु हूंदो आहे। माइटोकॉन्ड्रिया सेल खे एनर्जी प्रोवाइड कंदो आहे। साइटोप्लाज़म हिन में 70 खां 90% जेको आहे सो पनियाठ जो मादो आहे। साइटोप्लाज़म जी विरासत खे साइटोकाइनेसिस चइबो आहे। राइबोसोम्स हूंदा आहिनि, उहे प्रोटीन जा फैक्ट्रीज़ हूंदा आहिनि। ऐं अमाइनो एसिड मिली करे प्रोटीन्स ठाहींदा आहिनि। ऐं प्रोटीन जा जेके टाइप आहिनि उन्हनि में लीनियर, सेकेंडरी ऐं 3 डायमेंशनल हूंदा आहिनि।